श्लोक मेला पहला। धन गुरु नानक देव साहिब जो सब आपकी सेवा कर मैं सदाई। दीवा बले अंधेरा जाए, दीवा बले अंधेरा जाए। वेद पाठ मत पापा खाए, उगवे सूर न जापे चंद। जय ज्ञान प्रकाश अज्ञान मिटंद। वेद पाठ संसार की कार, पढ़ पढ़ पंडित करे विचार। बिन बूझे सब होए कुआर, नानक गुरमुख उतरस पार। सतनाम श्री हरि, सतनाम श्री हरि। पढ़ पढ़ पंडित करे विचार, बिन बूझे सब होए कुआर। नानक गुरमुख उतरस पार। गुरु प्यारी साध संगत जी प्रेम सां जपो सतनाम श्री हरि। गुरु साहब जो अज वचन साहब आए पहली पातशाही धन गुरु नानक देव साहिब जी दीपक वरंदवा है, दियो वरंदवा है, बरोबर प्रकाश दींदो आहे चारों तरफ, लेकिन उनजे हितां अंधेरो ही रहंदो आहे। दीवा भले अंधेरा। गुरु महाराज चवनि था ठीक वञे आधार ते ज्ञानी मथां भी उपदेश। जेके ज्ञानी जपी तपी आहिनि, जेके ज्ञान सारी संगत के बख्शिश कंदा आहिनि। वेद पाठ मत पापा खाए। असां केतिरा भी पाठ ॿुधूं था पढ़ूं था संतन महात्मा जे माध्यम सां, लेकिन देवस्तानी जेके उपदेश असांखे ॿुधाइनि था, ज्ञान ॾियनि था, जेकी दात बख्शिश कनि था, जेसिताणी पाण बि स्वयं उन ते न हलंदा तेसिताणी जो ज्ञान ॾियण बि अजायो आहे। क्योंकि जेकी जोत बख्शिश थिए थी, जेकी दात बख्शिश थिए थी, उन पाठीअ खे, उन ग्रंथीअ खे, उन पंडित खे, उन भट्ट खे, उन ब्राह्मण खे, जेके भी आदेश्वर आहिनि, जेके भी वेद मंत्रनि सां या कहिड़े भी माध्यम सां ज्ञान बख्शिश कंदा आहिनि, उन ज्ञान जे माध्यम सां स्वयं पाण खे बि हलणु खपे। अगर पाण न वीचारनि ते नथा हलूं त ॿुधाइण जो भी कोई अर्थ कोन्हे को। ॻाल्हि उहा ई थींदी, भई प्रकाश सभिनी खे ॾियूं था, लेकिन पंहिंजे हेठां हमेशह अंधेरो ई रहंदो। असांखे उहो न करिणो आहे। उगवे सूर न जापे चंद, जय ज्ञान प्रकाश ज्ञान मिटन। अज्ञान मन में भरल पियो आहे। अज्ञान जी हर हिकु अवगुण असांजे अंदर में आहे, लेकिन असां ज्ञान ॿुधाइण लाइ तत्पर तैयार वेठा आहियूं। ठीक उन आधार ते गुरु महाराज गुरु नानक साहिब असांखे सम्झायो कि जेके भी उपदेश थियनि था, जेके भी ज्ञान अचनि थियो, या कोई भी गादेश्वर असांखे शब्द ॿुधाइनि था, सभिनि खां पहिरियों उन्हनि खे पाण उन वीचार ते हलणो खपे, उन उपदेशनि जो अमल करणो खपे। अगर पाण नथा कयूं या उहे पाण नथा कनि पिया त ॿुधण ऐं ॿुधाइण जो कोई भी अर्थ कोन्हे को। आख़िरी वाणी में छा चयो? पढ़ पढ़ पंडित करे विचार। घणेई पंडित विचार करे ॿुधाईंदा आहिनि, वेद पढ़ंदा आहिनि, मंत्र पढ़ंदा आहिनि, अनेक प्रकार जो उच्चारण कंदा आहिनि, लेकिन असल में उन वीचार ते पाण न हलंदा आहिनि। उही ग्रंथी, उही पाठी, उही ब्राह्मण, उही भट्ट, उही गादेश्वर सचो आहे जेको ज्ञान, जेको वीचार बख्शिश संगत के करे तो उन वीचार ते पाण भी हले। अगर पाण हलंदो त संगत भी हलंदी, असांजी नगरी भी हलंदी। यानी कि गुरु प्यारी साध संगत असां किथे भी जुड़ियल आहियूं, असांखे ॻाल्हि ते वीचार करणु खपे कि उहे पाण भी स्वयं उन वीचार ते हलनि। बोल गुरु नानक देव की साची दरबार। एक ओंकार।